नाज़रीन सिखाट थाणे जद मां अमुन जो पक्ष उॾामी वियो आहे। ॻोठ सादिक खोसो में हिकु राति में चोरी जूं ॿ वारदातूं थियूं आहिनि। पुलिस अॻू ॾिण सुतल आहे। सिखाट थाणे जद ॻोठ सादिक खोसो में राति देर सां इजनेर खोसो ऐं गुल मोहम्मद खोसो जे घर में नामालूम चोर दाख़िल थी 1,20,000 कैश रक़म, सोन ज़ेवर ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। मुतासिर धुर पारां एहतजाज कयो वियो त राति जो देर सां चोर असांजे घर में टपी पेटियूं कैश रक़म, सोना ज़ेवर, ॿियो ज़रूरी सामान चोरी करे फरार थी विया। सामान भले खणी पंहिंजे घर रखो, असां ईंदासीं। उन खां पोइ तक़रीबन 2 कलाकनि खां पोइ हिकिड़ो पुलिस वारो, जानब पुलिस वारो असां ॾे आयो ॿाहिरि दुकान ते। उन फोटी असां वठी वियो आहे। अञा ताईं मुंहिंजो चोरी वापसि कोन थियो आहे। ऐं SHO सिखाट खां मुतालबो करियां थो त मुंहिंजो चोरी जल्द में जल्द वापसि कयो वञे। ऐं चंकीअ जो ड्राइवर आहियां ऐं ग़रीब मिसकीन बचड़ियार मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि। ऐं SP मटियारीस खां मुतालबो थो करियां त मुंहिंजो जेको चोरी वापसि कयो वञे। ऐं ख़ुदारा जेको आउं ग़रीब मिसकीन आहियां, मुंहिंजो कंहिंसां बि दुश्मनी बि कोन्हे ऐं मुंहिंजी चोरी वापसि कराए ॾिनो वञे। जीअं त असांजी चोरी राति थी आहे तक़रीबन 3:30 4 बजे असां सुजाॻ थियासीं। दरवाज़ो खुलियल ॾिठोसीं। उन खां पोइ असां पहिरियां खयां त असांजो सामान जेको हथ पहिरीं कोन आयो ऐं पहिरियां माना खयासीं त कचे जे तरफ़ खां आया ऐं उन खां पोइ थोरो सिजु भरण वारो थियो त असांखे पेतियूं मिलियूं ऐं उन जाइ वारदात सां असां ॿार हटाए असां वियासीं सिखाट। मुंहिंजो भाउ वियो NC कटाई त हुते पुलिस वारनि चयो त असांजे गाॾीअ में न टायर आहिनि न छा। ऐं उन खां पोइ असां वापसि आयासीं। असांखे चयो सामान वापसि वञी घर रखो ऐं फोटू वोटू कढी असां ॾे मोकिलियो। ऐं असांजो इहो ई माना बाला ऑफिसरनि खे इहो ई अपील आहे त असां ॿियो कुझु बि कोन था करणु चाहियूं। असांजो सामान जेको आहे उहो पैसा वापसि कराए ॾिना वञनि। तक़रीबन 1,20,000 रुपया रोक रक़म ऐं 2 सोनियूं वालियूं, 7 चांदीअ जूं वालियूं, उन्हनि सां गॾु कुझु कपिड़ा बि विया आहिनि। मुंहिंजो भाउ मज़दूरी कंदो आहे, रक्शो हलाईंदो आहे, माना उन मां पेट गुज़र कंदो आहे। ख़ुदा इहो रक़म असांखे वापसि ॾियारियो वञे। उन्हनि मां बि वारदात कयूं, बागड़ी सुजाॻ थिया, उहे पुठियां पिन। उन खां पोइ माना उहो तक़रीबन 12:30 जो टाइम पिया ॿुधाइनि। उन खां पोइ ई असांजे घरनि में दाख़िल थिया आहिनि। राति रस्ते जो मसइलो, रोड बंदि हो, उन जे ई करे अक्सर रोड